गुलामल्ला मां बाबू जान हिंगोट जो रिपोर्ट मुताबिक़ गुलामल्ला रोलू आवारा कुत्तनि जो आज़ाद वधी वियो। स्कूल वेंदड़ ॿारड़ा ख़ौफ़ जो शिकार, शहरियुनि जो जीअण महाल बणियल। कुत्तनि जे हमले जो ख़तरो, वालिदेन ॿारनि खे अकेलो स्कूल मोकिलण खां इनकारी। शहरियुनि DC ठट्टो ऐं AC घारो खां कुत्ता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो कयो आहे। गुलामल्ला ऐं भरपासे जे इलाइक़नि में आवारा कुत्तनि जो आज़ाद ख़तरनाक हद ताईं वधी वियो आहे। आवारा कुत्तनि जे वधंदड़ तादाद सबबि स्कूल वेंदड़ ॿारड़ा, औरतूं ऐं बुज़ुर्ग सख़्त ख़ौफ़ ऐं परेशानी जो शिकार आहिनि। शहरनि मूजिबि सुबुह जो ऐं मंझंदि जो स्कूल वेंदड़ नंढड़ा ॿारड़ा कुत्तनि जे ग्रूहनि सबबि रस्ते में रुकिजी वञनि था। केतिराई भेरा कुत्तनि ॿारनि ते भौंकी ऐं हमला करण जी कोशिश कई आहे, जंहिं करे वालिदेन पंहिंजे ॿारनि खे अकेलो स्कूल मोकिलण खां डिॼनि था। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त आवारा कुत्ता बाज़ारुनि, घिटियुनि ऐं मुख्य रोडनि ते आज़ाद घुमी ईंदड़ वेंदड़ शहरियुनि लाइ पिणु वॾो आज़ार बणिजी चुका आहिनि। राति जो देरि सां घर मोटंदड़ माण्हू बि गैर महफ़ूज़ आहिनि। आला अख़्तियारनि खां नोटिस जो मुतालबो। शहरियुनि डिप्टी कमिश्नर ठट्टो, सरमद भागत, असिस्टेंट कमिश्नर घारो ऐं सिहत खाते जे आला अख़्तियारनि खां फ़ौरी नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त गुलामल्ला शहर में फ़ौरी तौर ते कुत्ता मार मुहिम शुरू कई वञे।